शायद को सब लोग यूट्यूब चैनल में खुश आमदीद दोस्तों। अज बेहतरीन अपडेट ईंदासीं तव्हांखे सोप सीरियल मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी जी अचण वारे एपिसोड में छा थींदो छा न थींदो सॼी कहाणी ॿुधाईंदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असां जिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हिन चैनल ते तव्हांखे बेहतरीन खां बेहतरीन अपडेट्स वक़्त ते मिलंदा आहिनि। दोस्तों मां तव्हांखे कल्ह ई ॿुधायो त ड्रामो पंहिंजा वेरी हलंदो ऐं राति एपिसोड ईंदी। तव्हां ॾिठो त राति जेका गुज़री वई उन में 98 एपिसोड हली वियो ऐं हीउ 99 एपिसोड बि राति हलंदो ऐं लगातार हलंदो रहंदो। थी सघे थो जंहिं टाइम मुंहिंजी तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं 99 एपिसोड बि अची वियो हुजे, छो त हे एपिसोड जेको असांजो वीडियो हूंदो आहे को माण्हू दोस्त जल्दी ॾिसंदा आहिनि, को देरि सां राति जो ॾिसंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां बहरहाल हाणे अॻिते कहाणी इहा मार धाड़ वारी हलंदी रहंदी। धोखेबाज़ी पंहिंजनि जा वेर मुनाफ़क़त रुंडे जी अहिड़े हिसाब सां इहो ड्रामो ईअं छिक छिका हलंदो। ड्रामे खे कुझु चेंज कयो वेंदो छो त अॻिते हाणे वधाइणो आहे, ड्रामे खे खोटाइणो न आहे। ड्रेग तुरी जी वल वांगुरु ड्रामे खे करिणो आहे। काफ़ी सीन अहिड़ा हूंदा जेका मथे में तव्हांजे सूर विझी सघनि था। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हांखे हीअ अपडेट सुठी लॻे त शायदि को सभु लोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।